ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 79 जे पहिरें भाग में ॾिठो हो त बलदेव जी जॾहिं ॿुधनि था त महाभारत जी युद्ध हली रही आहे, तॾहिं हू पंहिंजे तीर्थनि खां महाभारत जी युद्ध भूमि कुरुक्षेत्र में अचनि था, जिते अची ॾिसनि था त आख़िरी युद्ध दुर्योधन ऐं भीमसेन जे विच में थी रही आहे, जिते हू भीमसेन ऐं दुर्योधन खे घणो ई सम्झाइनि था, लेकिन भीमसेन ऐं दुर्योधन उन्हनि खे वेनती करे चवनि था त असांखे हाणे हिन युद्ध खे ख़तमु करणु ॾियो। आख़िरकार बलदेव जी हिन खे परमेश्वर जी इच्छा सम्झी वेही रहियो ऐं दुर्योधन ऐं भीमसेन वरी पाण में तरार युद्ध करण लगा। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 79 जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, बलराम जी जे मना करण जे बावजूद बि हुननि ॿिन्ही योद्धाइनि पाण में सलाह करे बलदेव जी खे चयो त असांखे युद्ध करणु ॾियो, जंहिं करे बलदेव जी माठ करे वेठो। उन खां पोइ ॿई योद्धा पाण में युद्ध करण लॻा। उन वक़्तु भीमसेन हिकिड़ी तरार दुर्योधन जी जंगा में अहिड़ी हईं जो उन जी जंगा वढिजी पई, हू पृथ्वीअ ते किरी पियो। तॾहिं दुर्योधन बलराम जी खे रोई चयो त हे महाप्रभु, तव्हां मुंहिंजा गुरु आहियो, मां तव्हां सां कूड़ नथो ॻाल्हायां त हिन महाभारत में सभई आदमी तव्हां जे भाउ श्री कृष्ण जी सलाह सां मारिया विया आहिनि। पांडव उन जे ज़ोर ते विरनि था, न त उन्हनि खे कहिड़ी ताक़त आहे जो कौरवनि सां विरी सघनि। युधिष्ठिर जिन 5 ई ॿाहिरि अहिड़ी तरह श्याम सुंदर जे वस में आहिनि, जहिड़ी तरह काठ जी पुतलीअ खे मुदारी पंहिंजे वस रखे, जीअं घुरे तीअं नचाए थो सघे। पर द्वारिका नाथ खे ईअं वाजिबु न हो जो पांडवनि जी सहायता करे असां सां वेर थो रखे। ॾिसो, भीमसेन दुशासन जी बांह कुपे उन खे मारियो, असांजी हाज़िरीअ में उन जो रत वहायो, अधर्म सां मुंहिंजी जंगा में तरार हणी मूंखे पृथ्वीअ ते किरायो। मां उन खां ज़्यादा पांडवनि जे अधर्म जो हाल केसिताईं वर्णन करियां, जेके वाजिबु हुजेव सो करियो। प्यारा भक्तों, जॾहिं अहिड़ा आदीन वचन बलदेव जी दुर्योधन जा ॿुधा, तॾहिं श्री कृष्ण खे वञी चयाईं, हे भाई, तो ही कहिड़ी पंहिंजी माया फेराई आहे जो हेतिरा माण्हू महाभारत में तव्हां जे साम्हूं मारिजी विया। अधर्म सां दुशासन जी बांह ऐं दुर्योधन जी जंगा वढे वेई। इहा धर्म युद्ध जी ॻाल्हि त न आहे जो को ज़बरदस्त आदमी कंहिं हीणे जो हथ कुपे वठे या चेल खां हेठि तरार हलाइण में अचे। धर्म युद्ध में हर हिकु आदमी पंहिंजे सानीअ सां विरंदो आहे।
इहो ॿुधी श्री कृष्ण जवाबु ॾिनो त हे भाई, तूं नथो ॼाणी त कौरव वॾा अधर्मी ऐं पापी आहिनि। उन्हनि जो को बि हाल कयो नथो वञे। ॾिसो, अॻे दुर्योधन दुशासन ऐं शकुनी जे चवण सां कपट करे जुआ खेले सॼो ई माल ऐं देश राजा युधिष्ठिर जो जीते वरितो। उन्हनि खे 13 वरियनि ताईं बनवास ॾिनो। दुशासन द्रौपदीअ खे वारनि खां वठी सभा में आणे नंगो करणु घुरियो थे। जंहिं वक़्तु दुर्योधन द्रौपदी जहिड़ी पतिव्रता स्त्रीअ खे पंहिंजी ॼंघा ते वेहण वास्ते चयो हो, तंहिं वक़्तु भीमसेन कसम खाई प्रतिज्ञा कई हुई त दुशासन जी बांह ऐं दुर्योधन जी ॼंघा पंहिंजी गदा सां टोड़ींदसि। साही ॻाल्हि प्रतिज्ञा भीमसेन पंहिंजी पूरी कई आहे। उन खां सवाइ जेके जेके पाप ऐं अधर्म कौरवनि युधिष्ठिर ऐं ॿियनि सां कया आहिनि, उन्हनि जो केतिरो हाल तव्हांखे ॿुधायां। इहा महाभारत जी बाहि जा ॿरी रही आहे, सा कंहिं बि तरह विसामी नथी सघे। तंहिं करे तूं उन ॻाल्हि जी का बि चिंता न कर। प्यारा भक्तों, जॾहिं बलदेव जी इहा ॻाल्हि श्री कृष्ण जीअ जे मुखां ॿुधी, तॾहिं उन जी इच्छा अहिड़ी तरह ॼाणी कुरुखेत्र खां द्वारिकापुरीअ में मोटी आयो ऐं उतां रेवती पंहिंजी स्त्री ऐं ॿियनि केतिरनि यदुवंशियुनि खे वठी वरी नैमिषारण्य तीर्थ में इन इच्छा सां वियो त ब्रह्म हत्या जो पाप जो तीर्थ स्नान करण सां छॾे वियो हो, सो रखेश्वरन जो दर्शन करे अचां। प्यारा भक्तों, जीअं ही सनक ऐं ॿियनि रखेश्वरनि बलदेव जीअ खे ॾिठो, तीअं ॾाढो ख़ुशि थी आशीर्वाद ॾेई चयो त तुंहिंजी ब्रह्म हत्या लही वई आहे। जॾहिं बलदेव इहा ॻाल्हि ॿुधी, तॾहिं ॾाढी ख़ुशीअ सां उते स्नान दान यज्ञ ऐं ॿिया शुभ कर्म कया। रखेश्वरन खे ज्ञान उपदेश ॾेई वरी यदुवंशियन समेत द्वारिकापुरीअ में हलियो आयो ऐं अची पंहिंजनि ज़ात भाइयनि जो आदर सत्कार कयो। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त ही अध्याय जेको प्रेम सां पढ़ंदो ऐं ॿुधंदो, तंहिंखे ईश्वर जो प्रेम मिलंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 79 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।